सबका पहिरीं साईं मुर्शिद सुखल सवाई जी इन पुरनूर महफ़िल में आयल सभिनी पांधीअड़नि खे मूं नाची सदाकत अली विस्तड़ो ऐं मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां मुतवली साईं सैयद सरफराज अली शाह साहब जिन जो ऐं मोहतरम कुर्बान अली मशहूरी साहब जिन जो, मोहतरम अब्दुल हफीज़ मशहूरी साहब जिन जो, मोहतरम भूरल भट्टी साहब जिन जो, एजाज़ अली सेतो साहब जिन जो, ऐं ख़ासि महिरबानियूं असांजे सोणे सैयद मीरल शाह साहब जिन जो, जिन मूंखे इन लाइक़ु सम्झो ऐं साईं जी हिन पुरनूर दरबार में ड्यूटी ॾियण जो शरफ़ हासिल करायो। सभ खां पहिरीं आगाज़ कंदासीं काइनात सरकार आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नात सां। पोइ कोशिशि कंदासीं जेका दोस्तनि जी फरमाइश आहे उहा पूरी कयूं। या सरदार आले मजा करमाड़ मुंहिंजी सैयदा हर हाल थी मुश्किल कुशा, हर हाल थी मुश्किल कुशा तो फी कदे बहरे वफा। खत्मे रसूल सरदार तू, खत्मे रसूल, खत्मे रसूल, खत्मे रसूल सरदार तू, ख्वाबन तगिया मुख्तियार तू, आही अड़नाधार तू, दे सभिन जवार तू।
सरकार